अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में ॼाण जा अमुल ख़ज़ाना हूंदा आहिनि। असीं जग जहान जूं ख़बरूं अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात 24 कलाक नशर कई वञे थी। 24 कलाक नशरियात ॿुधण लाइ पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे उन वसीले नशरियात ॿुधो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। बाशऊर सिंध खे बेशऊर करण में कंहिंजो किरदारु रहियो आहे। आख़िर उहे कहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके अॼु बि सिंध खे बाशऊर ॾिसणु नथियूं चाहिनि ऐं तालीम खे तबाह कंदियूं रहियूं आहिनि। छा इमारतूं ठहिण सां तालीम जी बहितरी मुमकिन आहे? सिंध जी तालीम बाबति ताज़नि ॾींहनि में थींदड़ बहस हिकु भेरो ॿीहर उन पुराणे सुवाल खे जीआरे छॾियो आहे त छा वाक़ई असीं तालीम जे मैदान में अॻिते वधी रहिया आहियूं या रुॻो अंगनि अखरनि जी जादूगरी में पाण खे तसली ॾेई रहिया आहियूं? चीफ मैक्रो स्ट्रेटजिस्ट यूसुफ नज़र पारां पेश कयल अंग अखर ऐं उन ते बख़्तार भुट्टो ज़रदारी जो जवाबु ॿिनि मुख़्तलिफ़ रुखनि जी अक्कासी करे थो। हिकु पासे ख़वानदगी जी शरह में जमूद या घटिताई जी दावा त ॿिए पासे यूनिवर्सिटियुनि ऐं कैंपस जे वाद खे कारकर्दगी जो सबूत बणाइण जी कोशिशि। हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं 2008 में सिंध जी ख़वानदगी जी शरह लॻभॻि 58% हुई ऐं 2024-25 जे पाकिस्तान इकनॉमिक सर्वे मुताबिक़ उहा 57.54% रिपोर्ट थिए थी त उहो सिर्फ़ु अंगनि अखरनि जो फ़र्क़ु न आहे पर निज़ाम जी नाकामी जो इशारो बि। जेतोणीकि 2023 जी आदमशुमारी में उहा शरह 60.7% ॿुधाई वई, पर मुख़्तलिफ़ इदारनि जा मुख़्तलिफ़ अंग पाण में तज़ाद पैदा कनि था जेको हुकूमती डेटा जी शफ़ाफ़ियत ते बि सवाल उथारे थो। सिंध जी तालीमी सूरतहाल खे सम्झण लाइ सिर्फ़ु मजमूई शरह ॾिसणु काफ़ी न आहे पर शहरी ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि जो फ़र्क़ु बि ॾिसणो पवंदो। थरपारकर जहिड़नि ज़िलनि में औरतुनि जी ख़वानदगी 30% जे लॻभॻि हुजणु, जॾहिं त कराची सेंट्रल में नौजवान जी ख़वानदगी 80% खां मथे हुजणु हिकु सूबे अंदरि ॿ अलॻि दुनियाऊं ज़ाहिर थियनि थियूं। हीउ फ़र्क़ु रुॻो वसीलनि जी खोट न पर पॉलिसी जी नाइंसाफ़ी ऐं तरजीहनि जी ग़लति तरतीब खे ज़ाहिर करे थो। बख़्तावर भुट्टो ज़रदारी जो दलील आहे त गुज़िरियल 17 सालनि में 30 यूनिवर्सिटियूं ऐं 18 कैंपस क़ाइमु कया विया जेको बज़ाहिर हिकु वॾो अंग आहे। पर हिते बुनियादी सुवालु इहो आहे त छा इमारतुनि जो वधण ई तालीम जी बहितरी जो सबूत आहे? जेकॾहिं प्राइमरी ऐं सेकेंडरी सतह ते स्कूलनि में उस्ताद मौजूदु न हुजनि, निसाब पुराणो हुजे, ॿारनि जी हाज़िरी घटि हुजे ऐं इम्तिहानी निज़ाम ग़ैर मयारी हुजे त यूनिवर्सिटियुनि जो तइदादु वधणु समाज जे बुनियादी तालीमी ढांचे खे मज़बूत नथो करे सघे। सिंध जो असुलु मसइलो रसाई खां वधीक मयार जो आहे। केतिरनि ई ॻोठनि में स्कूल मौजूदु आहिनि पर उस्ताद न आहिनि। उस्ताद आहिनि त शागिर्द न आहिनि, शागिर्द आहिनि त इमारतूं भड़भांग बणियल आहिनि। नतीजे तौरु वालदेन ॿारनि खे स्कूल मोकिलण बदिरां मज़दूरी या घरेलू कम में लॻाइण खे तरजीह ॾियनि था। हीअ सूरतहाल ख़ासि तौर ते छोकिरियुनि लाइ वधीक संगीन आहे जिते समाजी रुकावटूं ऐं हिफ़ाज़ती ख़दशा बि तालीम जी राह में भित बणिजनि था। हुकूमतनि लाइ यूनिवर्सिटियूं खोलणु सियासी तौर ते पुरकशिश हूंदो आहे छो त उन सां फौरी तौर ते क्रेडिट मिली सघे थो, पर बुनियादी तालीम में सीड़पकारी डिघे मुदे वारी हिकमत अमली घुरे थी जंहिंजा नतीजा फौरी नज़र न आहिनि ईंदा। बदक़िस्मती सां सिंध में अक्सर पॉलिसियूं मुख़्तसर मुदे वारे सियासी फ़ाइदे लाइ ठाहियूं वञनि थियूं न त समाजी तब्दीली लाइ। तालीम सिर्फ़ु स्कूल या यूनिवर्सिटी जो नालो न आहे, उहा उस्ताद जी तरबियत, निसाब जी जिदत, टेक्नोलॉजी जे इस्तेमालु ऐं समाजी शऊर सां जुड़ियल हिकु मुकमिल निज़ाम आहे। जेकॾहिं ख़वानदगी जी शरह 17 सालनि में ॿिहक जो शिकार रही आहे त उनजो मतिलबु आहे त असां इमारतूं त ठाहियूं पर ज़हननि खे रोशन करण में नाकाम रहिया आहियूं ऐं असीं शऊर ॾेई न सघिया आहियूं ऐं शऊर जी वाध वीज में रुकावट बणिया आहियूं।
सिंध खे ज़रूरत आहे त हू अंग नखरनि जी जंग मां निकिरी हक़ीक़ी सुधारण ॾांहुं वधे। प्राइमरी तालीम खे मर्कज़ बणाइणु, उस्तादनि जी भर्ती ऐं तरबियत खे शफ़ाफ़ बणाइणु, छोकिरियुनि जी तालीम लाइ ख़ासि प्रोग्राम शुरू करणु ऐं ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि ते ध्यानु ॾियण बिना ही बहिरान ख़तमु न थींदो। ॿी सूरत में हर साल नवां अंग खरींदा, नयूं दावाऊं थींदियूं, पर ज़मीनी हक़ीक़त साॻी रहंदी। हिकु अहिड़ो समाज ते तालीमी उमेदूं सियासी बयाननि में त चमकंदियूं, पर स्कूलनि जे ख़ाली कमरनि में ऊंदाहियूं ई रहंदियूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।